जैकब आबाद जे ॻोठ आदम खान पवहर में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम अमरीकी फलाही इदारे यूएसएड तरफ़ां क़ाइमु कयल स्कूल जो इफ़्तिताह कयो। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ॻोठ आदम खान पवहर पहुची यूएसएड जे सहकार सां हलंदड़ स्कूल जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में सिंध बेसिक एजुकेशन प्रोग्राम जे फोकल पर्सन ज़ैनुल आबिदीन, सेक्रेटरी एजुकेशन शेरीन मुस्तफ़ा नारेजो, डायरेक्टर एजुकेशन लाड़काणो, डीसी जैकबाबाद दगुड़े, एमपीए औरंगज़ेब खान पवहर समेत उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ॻाल्हाईंदे चयो त सिंध में अहिड़नि 100 स्कूलनि जो इफ़्तिताह थी चुको आहे। यूएसएड जे सहकार सां हलंदड़ हिन स्कूल अंदरि बहितरीन तालीम फ़राहम करण जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। तालीम जी फ़रहामी लाइ प्राइवेट इदारनि खां ख़िदमतूं हासिल कयूं वेंदियूं। ॻोठ आदम खान पवहर जे रहवासियुनि औरंगज़ेब खान पवहर, सरदार चंगेज़ खान पवहर, समाजी अॻवान डॉक्टर नादिर पवहर जो चवणु हो त असां पंहिंजी ज़ाती ज़मीन हिन स्कूल लाइ अमरीकी इदारे हवाले कई आहे त जीअं हितां जे हारियुनि ऐं ग़रीब माण्हुनि जा ॿार बहितर तालीम हासिल करे सघनि। तक़रीब में मौजूद उस्तादनि ऐं वालिदैन जो चवणु हो त इलाइक़े में आलीशान बिल्डिंग, फर्नीचर, कंप्यूटर लैब जहिड़ी सहूलियत फ़राहम करण ते अमरीकी इदारे यूएसएड जा शुक्रगुज़ार आहियूं। हिननि चयो त वालिदैन खे घुर्जे त पंहिंजे ॿारनि खे रेगुलर स्कूल मोकिलनि त जीअं हितां जा शागिर्द बहितरीन तालीम हासिल करे मुल्क जी तरक़ी लाइ किरदारु अदा करे सघनि।